हेलो फ्रेंड्स, मैं मुस्कान आहूजा और आपका स्वागत है मेरे चैनल हुनर मुस्कान का पे। सिंधियुनि में वॾी ग्यारस ते हिकु ॾीओ ॿारियो वेंदो आहे जंहिंखे भीखम जो ॾीओ चयो वेंदो आहे। इहो ॾीओ 5 ॾींहंनि लाइ ॿरंदो आहे। वॾी ग्यारस यानी प्रबोधनी एकादशी या जंहिंखे कार्तिक एकादशी बि चइबो आहे। चयो वेंदो आहे महाभारत जी लड़ाईअ में जेॾीमहिल भीष्म पितामह खे तीर लॻा हुआ और उहे 5 ॾींहंनि जे लाइ सेजा ते लेटियल हुआ, उन ॾींहुं कार्तिक शुक्ल पक्ष याने हर प्रबोधनी एकादशी हुई। इन करे इनखे भीखमनि जो ॾीओ चयो वेंदो आहे जेको दरबार में ॿारियो वेंदो आहे और इहो 5 ॾींहंनि लाइ ॿारियो वेंदो आहे। 5 ॾींहंनि में पहिरियों ॾींहुं जेको हूंदो आहे राज धर्म जे लाइ हूंदो आहे, ॿियों ॾींहुं मोक्ष लाइ, टियों ॾींहुं नारी धर्म लाइ, चौथों ॾींहुं पुरुष धर्म लाइ ऐं पंजों ॾींहुं वरुण धर्म लाइ हूंदो आहे। इन करे इनखे भीष्म पंचक बि करे चइबो आहे। चयो वेंदो आहे जेको माण्हू सॼो महीनो कार्तिक जो महीनो हूंदो आहे, इहो महीनो पूॼा पाठ जो महीनो हूंदो आहे जंहिंमें असुर जो उथी करे पूॼा कई वेंदी आहे। अगरि सॼो महीनो केरु पूॼा नथो करे, ख़ाली 5 ॾींहं इहो ॾीओ ॿारे थो पियो ऐं पूॼा करे थो त उनखे सॼे महीने जो फल मिले थो पियो। चयो वेंदो आहे भीखमनि जो ॾीओ ॿारण सां असांजे पितरनि खे मोक्ष मिले थो पियो, उन्हनि जी आत्मा तृप्त थिए थी पई ऐं उहे असांखे आसीस कंदा आहिनि जंहिंजो असांखे पुण्य मिलंदो आहे। ॾीओ ठाहिण लाइ पहिरियों प्लेट में थोरो सो लूणु विझणो आहे, उन जे मथां कटोरो या मिटीअ जो ॾीओ रखिणो आहे। उन में तेल ऐं वटि विझंदासीं। वटि तव्हां कपां जी बि यूज़ करे सघंदा आहियो या 24 कलाकनि वारी बि। इन में ₹1 जो सिक्को विझणो आहे। इहो 5 ॾींहंनि लाइ अखंड ॾीओ ॿारिणो आहे, मतिलबु विसामण न घुरिजे इहो। त हाणे जोत ॿारींदासीं। ॾीओ ॿारण खां पोइ संकल्प खणंदासीं त उन लाइ हथ में पाणी खणणो आहे। पाणी खणी करे इनखे असां ॾीए जे चौधारी 3 दफ़ा घुमाईंदासीं ऐं चवंदासीं भीखमनि जो ॾीओ श्री कृष्ण अर्पण, भीखमनि जो ॾीओ श्री कृष्ण अर्पण, भीखमनि जो ॾीओ श्री कृष्ण अर्पण। ईअं 3 दफ़ा चई पाणी छॾे ॾियणो आहे थाल में। इहो ॾीओ असांखे 5 ॾींहंनि लाइ ॿारिणो आहे। जीअं मां तव्हांखे ॿुधायो, रोज़ु असां सराई इन मां ॿोड़े करे याने हिन तरह ॾिसो गरम करणी आहे जंहिंसां हिन में इहा काराइण ईंदी और इहा सराई वरी थधी करणी आहे पाणीअ में। उन खां पोइ इहा अखियुनि में पाइणी आहे जंहिंसां चवंदा आहिनि घर जी नेगेटिविटी ख़तमु थी वेंदी आहे, घर में बरकत ईंदी आहे और अखियुनि जी रोशनी बि तेज़ थींदी आहे। इहा असांजे वॾनि जे आसीस जो प्रतीक आहे त इहा 4 ॾींहं कंटिन्यू असां पाईंदा आहियूं घर जा सभु भाती। सो इन तरह सराई ॿिन्ही पासे कारी करणी आहे ऐं उनखे पोइ ग्लास में विझी रखिणो आहे जंहिंसां इहा थधी थी वेंदी। उन खां पोइ असांखे इहा अखियुनि में पाइणी आहे। घर जे हर हिकु भातीअ खे इहा सराई ज़रूरु पाइणी आहे, घटि में घटि 1 दफ़ो। 5 ॾींहंनि लाइ इहो ॾीओ ॿारिणो आहे त एकादशीअ खां पूर्णिमा ताईं इहो ॾीओ ॿारिणो आहे। पूर्णिमा जे ॿिए ॾींहं ते इन ॾीए जो मोकिलाउ थींदो आहे जंहिंमें वापसि हथ में जल खणी करे चवणो आहे भीखमनि जो ॾीओ मोकिलाओ श्री कृष्ण अर्पण। ईअं 3 दफ़ा चवणो आहे और पाणी पोइ थाल में वापसि छॾिणो आहे इन में। उन खां पोइ ॾीए जो विसर्जन कबो आहे। कुझु माण्हू उनखे ॿरण ॾींदा आहिनि जेसिताईं उहो ॿरे विसामे तेसिताईं ॿरंदो आहे ऐं कुझु वरी इनखे दरिया परवान कंदा आहिनि और इहो ॾीओ दरबार में ई ॿारियो वेंदो आहे। आयो लाल सभई चओ झूलेलाल, बेड़ा ही पार सदाई शाहूकार। अगर आपको मेरी वीडियो पसंद आई हो तो उसे लाइक करें, मेरे चैनल को सब्सक्राइब करें, इंस्टाग्राम पे ज़रूर फॉलो करें और मेरी वीडियो को ज़्यादा से ज़्यादा शेयर करें। और मेरा वीडियो देखने के लिए थैंक यू।